अस्सलामुअलैकुम दोस्तों। छा मेगा सोप सीरियल पापनगर के ख़त्म कयो वेंदो या उनखे अॻिते हलायो वेंदो या मेगा सोप सीरियल पापनगर जी जाइ ते मेगा सोप सीरियल रियासत खे हलायो वेंदो। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन पे ऑल करे छॾींदा जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं ड्रामे जी तफ़सीलात ॾे। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर खे ख़त्म कयो वेंदो, उन जूं 70 या 80 किस्तूं हलायूं वेंदियूं ऐं उन खां पोइ मेगा सोप सीरियल पापनगर खे ख़त्म कयो वेंदो। उन खां पोइ तव्हां दोस्तनि लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे त रियासत ड्रामो अचण वारो आहे। उन जूं रिकॉर्डियूं हलनि पियूं। उन में उहे सभु सुठा अदाकार आहिनि जेके पापनगर में हुया। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त रियासत ड्रामे में ज़िंदगी ऐं तकरार वारा बि तक़रीबन सभु अदाकार हूंदा, तमामु सुठा अदाकार हूंदा। हे ड्रामो जेको पापनगर हले पियो उन में जेको आहे सो ख़ासि मज़ो कोन हुयो। हाणे ईंदड़ जेको ड्रामो हूंदो उन में तमामु घणो मज़ो हूंदो। दोस्तों तव्हां ॾिसंदा विसारींदव उहो ड्रामो तमामु जल्द शुरू थियण वारो आहे। हिन जूं बाक़ी बक़ाया किस्तूं 8 या 10 किस्तें हलंदा। जेकी तव्हां दोस्तनि खे ईंदड़ मेगा सोप सीरियल पापनगर में ईंदड़ किस्तुनि में तमामु घणो मज़ो ॾिसण वटां मिलंदो ऐं तव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त रियासत ड्रामो हाणे तमामु जल्द शुरू थी वेंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद।